दौलतपुर सफ़र में मीरपुर माथले जे शहीद नसरुल्लाह गडाने जे मुख्य बाअसर कातलनि जे गिरफ़्तारी ऐं संगरार शहर जी मासूम नियाणी प्रिया कुमारी ऐं दौलतपुर सफ़न जे हबीबुल्लाह पलीअ जे बाज़ियाबीअ लाइ जिस्कम दौलतपुर सफ़न जे सॾ ते मुख़्तलिफ़ तंज़ीमनि अवामी वर्कर्स पार्टी ऐं बका इंसान फोरम जे अॻुवाननि कोरट रोड खां एहतिजाजी रैली कढी दौलतपुर सफ़न प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरनि जे थ्रू अॼु 3 तलवार ते प्रिया कुमारीअ लाइ सॼी सिंध मां माण्हू गॾु थींदा। इन जे कड़ीअ जे करे अॼु असां दौलतपुर में बि मुज़ाहिरो रखियो आहे त प्रिया कुमारी खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। ख़ुदा तव्हां कुझु रहम कयो, इन्हनि मासूम प्रिया कुमारी हबीबुल्लाह खे आज़ादु कयो। प्रिया कुमारी शान जे क़ैद में आहे। हाणे मीडिया जे तौर ते माण्हुनि जे हले पियो सिस्टम, सुभाणे उन नियाणीअ खे आज़ादु कयो। मुज़ाहिरनि वक़्त जे हाकिमनि खां मुतालबो कयो त प्रिया कुमारी ऐं हबीबुल्लाह पलीअ खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे ऐं शहीद नसरुल्लाह गडाने जे असल कातलनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। मुर्तज़ा जोखियो, सन TV न्यूज़, दौलतपुर सफ़न।